बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मज़लूम सॾो अज़हर गोपांग दोस्तों, ये तमामु हिकिड़ा मिसकिन ग़रीब आहिनि वीचारा मज़ूरी करे ऐं पंहिंजे घर जो गुज़र सफ़र कंदा आहिनि। मज़ूरी कंदा आहिनि, अगरि मज़ूरी आहे ॻोठनि में त ठीकु, अगरि न आहे त न कंदा आहिनि। सो वसियत न ई त को सोलर प्लेट वीचारा वठी सघनि। सो अॼु अल्हम्दुलिल्लाह हीअ प्लेट निड़े खे ऐं वठी ईंदी आहे। अल्लाह पाक जे नेक बाननि कुझु सहकार कयो हुयो। कराचीअ खां सजाद अली गोपांग साहब ग़रीबनि जे लाइ उन्हनि 5000 रुपया मोकिलिया हुया ऐं इन खां अलावा हिकिड़े ॿिए दोस्त को हुयो, उन 1000 रुपयो मोकिलियो हुयो। ईअं ई उन्हनि मोकिले छॾियो हुयो। उन्हनि चयो त तव्हां कंहिंखे बि ॾेई छॾिजो 1000 रुपयो। उन दोस्त जी अमानत हुई, उनखे काफ़ी टाइम थी वियो आहे, उनजी अमानत मुंहिंजे रहियल ई जेका अॼु मां हिन प्लेट में उहा बि विधी आहे। ऐं अलाह पाक जो ॿियो नेक माण्हू असद समो साहब जे पहिरियों बि काफ़ी ग़रीबनि जी मदद कई आहे। 1000 रुपयो उन्हनि जो ई जेकी प्लेट आहे हीअ अधो त जेको उनजो रेट आहे उहो त तक़रीबन 7400 आहे, पर 400 उन्हनि असांखे छॾिया आहिनि। अलाह पाक इन्हनि खे बि वधाईंदो। सो 7000 रुपया हिन प्लेट जो रेट थियो आहे। जंहिं बि दोस्त सहकार कयो, जिन दोस्तनि जी अमानत हिन प्लेट में हीअं, अलाह पाक उन्हनि खे वधाईंदो। अलाह पाक उन्हनि जी फैमिली खे खैर फरमाईंदो। अलाह पाक सजाद अली गोपांग साहब ऐं अलाह पाक अरसद समूह ऐं जेको ॿियो नेक इंसान हो जंहिं 1000 रुपयो मदद कई ग़रीबनि जे लाइ, अलाह पाक उन्हनि खे वधाईंदो। अलाह पाक उन्हनि खे कॾहिं ॾुखियो ॾेई न ॾेखारींदो। दोस्तो जेतिरो थी सघे ग़रीबनि मिसकिननि ऐं बेवसनि ते दोस्तो थोरी नज़र रखो। गर्मी जी मूं ते तमामु हद खां वधीक गर्मी आहे। सरहदी वारनि खे अपील थी कजे जेके तव्हांजा पड़ोसी आहिनि, ग़रीब आहिनि, जिन खे सोलर प्लेट न आहे, जिन खे पखो न आहे, उन्हनि खे वठी ॾियो। दोस्तो जेतिरो थी सघे ग़रीबनि जी मदद कयो। जी बिस्मिल्लाह। जे प्लेट इहा असांखे वठी ॾिनी आहे, इन अलाह असांखे ख़ुशि कंदो। अलाह पाक उनखे बरकत में रोज़ का अता फरमाए।